मीरपुर बठोड़े में गुज़िरियल 1 महीने खां इंतज़ामिया जी अदम दिलचस्पी सबबि पीअण जे पाणी जो वॾो बहिरान पैदा थी वियो। वाटर सप्लाई वारा तालाब सुकी विया। घरनि ऐं मस्जिदनि में पाणी अणलभ। शहरी वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾियण लॻा। अञा ताईं इंतज़ामिया को बि तहरीक नाहे वरितो। शहरी पाणी पैसनि ते वठण ते मजबूर बणियल मीरपुर बठोड़े में पीअण जे पाणी जी सख़्त खोट पैदा थी वई। उन सिलसिले में शहरीन अब्दुल गनी मल्ला, आगाज़ हुसैन, ख़वाजा इंतज़ार खट्टी ऐं ॿियनि जो चवणु आहे त मीरपुर बठोड़े में तक़रीबन 1 महीने खां शहर जो मेन वाटर सप्लाई वारो तलाउ सुकी ठोश बणिजी वियो, जंहिं करे शहर में पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे। मस्जिदनि में वुज़ू जो पाणी बि कोन्हे। घरनि में इस्तेमालु करण लाइ पाणी पैसनि ते ख़रीद करे रहिया आहियूं। शहरीन पारां बार बार शिकायतूं करण बावजूदि बि इंतज़ामिया को बि तहरीक नाहे वरितो। शहरीन इलाही इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी शहरीन खे पाणी फ़राहम कयो वञे। ॿिए सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो।